पटको असांजे सिंध जी सकाफ़त आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत बि आहे। सिंध जी जेका सकाफ़त आहे उन ते इस्लाम जा तमामु गहरा असरात आहिनि। टोपी आहे, उन में महराब जो निशान आहे, या सिंधी पटको ॿधण वारा पटको सॼी दुनिया में ॿधो वञे थो। अफ़गानिस्तान वारा ॿधनि था ऐं इंडिया वारा ॿियूं क़ौमूं ॿधनि थियूं, पर सिंध जो जेको पटको आहे उन जो मुनफ़रिद अंदाज़ आहे ऐं उन में जेको आहे सिजदे जी जॻह बि छॾी वेंदी आहे। ऐं सुन्नत पटके जी आहे त पटको हमेशह बि ई ॿधिजे। अॼु काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके मूंखे अॻु में मैसेज बि कयाऊं त असांखे पटके ॿधण जी का वीडियो जेका आहे उहा तव्हां अपलोड कयो। अॼु आउं उनखे सेखारींदुसि त पटको कीअं ॿधो वेंदो आहे। हिन खे असीं तुरो चवंदा आहियूं। इलाही तरीक़ा हूंदा आहिनि जेके उन में हिकिड़े में तुरो छॾींदा आहिनि, हिकिड़े में कोन छॾींदा आहिनि। ऐं ये जो आखिरी वर आहे इहो इंतहाई ख़ूबसूरत लॻंदो आहे। ॿियनि क़ौमुनि में इहो कोन्हे जेको ख़ासि तौर ते सिंधी ॾींदा आहिनि। महिरबानी।